रतोदेरो खां सचाई न्यूज़ के नुमाइंदे अजीजुल्ला रिंद की रिपोर्ट असां शेयर कंदा हलूं त रतोदेरो भरिसां गढ़ी खुदाबख्श भुट्टो में शहीदन की मज़ार ते कॉन्ट्रैक्ट ते कम कंदड़ 35 मुलाजिमन पारां गढ़ी खुदाबख्श भुट्टो में रतोदेरो नौदेरो रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे टायरन के बायूं ॾिनी छिती ऐं नारेबाज़ी पिणु कई। इन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अब्दुल हफीज़ लगारी, अब्दुल सत्तार लगारी, शाहिद हुसैन, आबिद लगारी ऐं ॿियनि चयो त असां गुज़िरियल 13 सालनि खां 35 कच्चा मुलाजिम ड्यूटी करे रहिया आहियूं, जंहिंमें 12 रतोदेरो जा ऐं 23 मुलाजिम नौदेरो जा आहियूं, पर असांखे हिन वक़्त ताईं पको नाहे कयो वियो। हिननि हुकूमत सिंध ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी खां मुतालबो कयो त असांखे पको करे असांजी बेचैनी दूर कई वञे।